वो पानी मुंह खे लगे तो साड़ पियो करे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ को घऊं न तो धो न तो ख़राबी करे छॾे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खुदा जे नबीअ जे अखियुनि जो पानी भी क़ीमती हूंदो आहे। एतिरे क़दुर जो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अखियुनि जे पाणीअ मां जेका नाली पे वुड़ी उन्हीअ तां हिकिड़ो उञायल हरण हो, हरण उन्हीअ की पानी पीतो। अल्लाह जो शान दुनिया जे तख़्ते ते हिकिड़ो मुश्क चइबो आहे, मुश्क। मुंहिंजा दोस्त उहो मुश्क हरण जे दुन मां निकिरंदो आहे, जिते हरण जो दुन हूंदो आहे उन्ही में अंदरि हिकिड़ो ॻोढ़ो थींदो आहे, उहो ॻोढ़ो कढिबो आहे उनजी मुंहिंजा, पर उनजो नस्ल क़यामत ताईं हले थो। दुनिया खे ख़ुदा ॾेखारे थो त मुंहिंजे नबीअ जे अखियुनि जे पाणी जो कमाल आहे। जानवर पीए त मां जानवर खे ई शानदार करे छॾींदो आहियां। आदम अलैहिस्सलाम रोंदो 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 हिन तव्हांजे लाड़ जे इलाइक़े मां बि ख़ुदा जो नबी गुज़रियो आहे। ये जो तव्हांजो लाड़ जो इलाइक़ो आहे, बदीन जो इलाइक़ो, साकरे जो इलाइक़ो, समुंड जो किनारो किनारो ॾेई तारीख़ूं लिखनि थियूं। ख़ुदा जो नबी हितां सफ़र कंदो 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 ऐं मूं हिकिड़े किताब में पढ़ियो आहे, हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी, चओ सुभान अल्लाह। उन्ही पंहिंजे किताब में लिखियो आहे जिथे आदम अलैहिस्सलाम खे राति पई ऐं राति गुज़ारे रही पियो, अल्लाह पाक उन्ही जगह ते ॻोठ आबाद फरमाया। जंहिं जाइ ते आदम अलैहिस्सलाम जा कदम लॻा, अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू उन जगह ते सरसब्जियूं आबादियूं पैदा फरमायूं। जंहिं जाइ ते हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अखियुनि जा ॻोढ़ा किरिया, अल्लाह तबारक व तआला उन जगह ते दुनिया ते मिठा दरिया आबाद फरमाए छॾिया। अल्लाह जो नबी 350 साल जो तवील सफ़र करे अरफात जे मैदान में पहुतो। किथे पहुतो? अरफात जे मैदान। हाणे थका हो तो बस कयो, ॻाल्हायो किथे पहुतो भला? घणा साल गुज़रिया? 350 साल। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, पहिरें ॾिहाड़े हवा आदम खां धार हुई, जन्नत मां हिकिड़े खे ॾेउ चलाई त ॿिए खे ॾेउ चलाई। हाणे अव्वा आदम न को पाण में गॾिया, न को फुटा, न को फाटा, न को बच्चो थियो, न को छा, जन्नत में विया, जन्नत मां निकिता। हाणे ॿ इंसान त हुयो कोन, कंहिंखां पुछनि केरु आहे, काॾे थो वञी, बसि हिकिड़ो आदम, ॿियो हवा, ॿियो जेको जानवर हा, ॿी का इंसान जी ज़ात ई कान हुई, ॿई बहा रोंदा रोंदा 350 साल खां बाद हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं अरफात जे मैदान में पहुतो आहे, हलंदो पियो वञे, हलंदो थोरो अॻिते वियो त पुठियां पुठियां हज़रत हवा आई। हवा उन जो ॾिठो त पेर आहे ऐं पेर आदम जो आहे। 350 साल जी जुदाई, वरी ख़ुदा जी कावड़, ॿई रोंदा वतन। दिल में सोचई त हाणे अकेला हुआसूं, आदम जो पेर ताज़ो ताज़ो वञे थो, पुठियां करे वञी मिलांस त ॿई गॾिजी दुआ घुरूं, जे हिक जी नथो ॿुधे त मन ॿिन्ही जी क़बूल फरमाए। हज़रत आदम अलैहिस्सलाम ख़्याल सां वञी रहियो आहे, हवा उन जे पोयां पोयां पई वञे। जीअं जो आदम अलैहिस्सलाम हीअं चक्कर काटे आयो त आदम अलैहिस्सलाम खे वरी हवा जो पेर नज़र आयो। आदम चोड़े त हवा जो पेर आहे। हाणे न को हू पियो बीहे, न को हो पियो बीहे, हू हुन जे कढ हुजे तकड़ो आऊं पुॼां, हू हुन जे कढ हुजे तकड़ो आऊं पुॼां। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकाह जो रहमत जो दरिया जोश में आयो। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे, फतलक़ा आदम मिर रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहू हुवत तव्वाबुर रहीम। शायर चयो आहे, आतशे इश्क चूं तेज़ तर गर्दद। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जीअं न इश्क जी बाहि वधी आहे त ईअं मुंहिंजा दोस्त जा शौक़ में इज़ाफ़ो ईंदो आहे। ॿिन्ही खे जुदाई ही हिक ॿिए जे मुलाक़ात जे लाइ आया। अल्लाह पाक जो रहमत जो दरिया जोश में आयो। आदम खे ख़ुदा ताला फरमाया त सोना आदम, 350 साल चयो थी, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। इहा तुंहिंजी दुआ ॿुधी अथमि, पर तुंहिंजी दुआ क़बूल कान थी आहे। हाणे आओ त मां दुआ सेखारियां, उहा दुआ घुर त पोइ माफ़ कयां। फतलक़ा आदम
मिन रब्बिही कलिमातिन, ओ आदम अल्लाह पाक वटा कलमा सिखियो, फताब अलैहि, उहे कलमा पढ़ाई त पोइ रब हुन जी तौबा क़बूल फरमाई। उहे कहिड़ा कलमा हा? अल्लाह ताला चवे थो प्यारा आदम साढा 300 साल दुआ कई थी, कबूल कान कई थमाए। हाणे हीअं चओ, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन व आलिही अन तग़फिर ली। ओ मुंहिंजा मौला, मां मुहम्मद करीम मेड़ वठी आयो आहियां, इन मुहम्मद करीम जे सदके मूंखे माफ़ फरमाए। अल्लाह ताला जिब्रील खे थो मोकिले त हवा खे आदम खे वञी मिलाए ऐं ॿिन्ही खे ख़ुशख़बरी ॾे त मां अल्लाह तव्हांखे माफ़ फरमाए छॾियो। आदम छा चयो? मुबारक हुजई जो तो मुहम्मद जी अमर बणी आहे। इहो तुंहिंजे मुहम्मद जो मूंते थोरो आहे, ॻाए त नथो, लाहे त नथो सघां, पर ॻाइण आयो आहियां। अम्मा पुछो कहिड़ो पियो? सॼो बयानु कई त तुंहिंजे बचड़े जे सदके ख़ुदा मुंहिंजी दुआ क़बूल फरमाई। तव्हांखे बि ख़ुदा राज़ी करणो आहे, जंहिंखे राज़ी करणो आहे हथ मथे खणे। मां हिकिड़ो वज़ीफ़ो तव्हांखे ॾसियां, यादि कंदो? कोन कंदो, विसारे छॾींदो। भला ॿुधो, असांजे सिंध जो मेहर जो मशहूर महेसर ॾाढी भली ॻाल्हि थो करे। यादि कजो, रब परचाइणो आहे। ॿुधो, रब रिझाइणो सवलो आ, पाद गिचीअ में पाए अदा, मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा। चओ सुभान अल्लाह। रब रिझाइणो सवलो आ अदा, रब रिझाइणो, चओ न भला, रब रिझाइण सवलो आ, रब रिझाइण सवलो आ, पादो गिचीअ में पाए अदा, मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा, मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा। जंहिंजी दिलि चवे थी त मां अल्लाह खे राज़ी कयां, अल्लाह ताला चवंदा मुंहिंजे महबूब जे दर ते अचो त मां राज़ी थी पवां। बदीन जा मौलवी सुभाणे तव्हांखे चवंदा त असांजो महेसर ते ईमान थोरो आहे, अचो त क़ुरान ॿुधायां। अल्लाह ताला फरमाए थो, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। कुरान में अल्लाह ताला फरमायो आहे, या रसूल अल्लाह, जेकॾहिं तुंहिंजे उम्मत गुनाह कया है, पंहिंजे मथां ज़ुल्म कयो अथनि, त जाऊक, ये तो मुहम्मद करीम जे दर ते हलिया अचनि, फस्तगफरुल्लाह, पोइ अल्लाह खां माफ़ी वठनि, रुबी अल्लाह खां माफ़ी न, वस्तगफर लहुमुर रसूल, रसूल बि उन्हनि जी सिफारिश करे, लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। पोइ जॾहिं रसूलुल्लाह उन्हनि जी सिफारिश कंदो त मां अल्लाह तौबा बि क़बूल कंदोसां, रहम बि कंदोसां। जी माना कयो, महेसर आयत जी माना कई आहे, रब रिझाइणो सवलो आ, रब रिझाइण सवलो आ, पाद गिचीअ में पाए अदा, मेड़े वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा, मेड़े वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा। महबूब करीम अलैहिस्सलाम जी अम्मा चयो, ॿिए महीने वरी नूह नबी आयो। चओ सुभान अल्लाह। पहिरें महीने केरु आयो? चओ आदम। ॿिए महीने केरु आयो? अमर मुबारक थी। सही तूं केरु आहे? अम्मा कान थी सुञाणी? सही अला केरु आहे? मुंहिंजो नालो नूह अलैहिस्सलाम।
साईं तू भला छो आयो तुझे फर्जंद जो मां नूह ते भी थोरो आ लाहे नथो सघां ॻाइण आयो आहियां साईं तोते वरी थोरो कहिड़ो तव्हांजी ॻाल्हि ॿुधल आहे नूह अलैहिस्सलाम खे ख़ुदा चयो ॿेड़ो ठाहे क़ौम चढ़ी तूफान आयो ॿेड़ो मथे हलियो जब ॿेड़ो तमामु मथे आयो त ॿेड़ो हवा ते लुॾण लॻो जाॾे काॾे पाणी पूरी दुनिया में पाणी ओलह पाणी ओभर पाणी ॾखिण पाणी उत्तर पाणी 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 हुजे नूह जी ॿेड़ी लुॾण लॻी अल्लाह जे नबी अर्ज़ु कया इलाह आलमीन तो त चयो हो त ॿेड़ो ठाहे तुंहिंजे हुकुम सां चढ़ियो आहियां हाणे वरी ॿेड़ो लुॾे थो ॿुॾे थो अल्लाह ताला फरमाए हिकिड़ो कमु कर ॿेड़ो कोन ॿुॾंदो या अल्लाह छा कयां उक्तुब अलैहि इस्म हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿेड़े जे हिकिड़े किनारे ते मुंहिंजे महबूब मोहम्मद जो नालो लिख त तुंहिंजो ॿेड़ो तरी वेंदो चओ न सुभान अल्लाह ॾाढे त चओ सुभान अल्लाह उक्तुब अलैहि इस्म मुहम्मदिन ओ नूह तुंहिंजो ॿेड़ो लुॾे थो ॿुॾण वारो आहे ॿेड़ो तारो थी हाओ तारो आहे हिकिड़ी कुंड ते लिखीस मुहम्मद सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा जाते मुंहिंजे हबीब जो नालो हूंदो ॿेड़ो तरंदो ॿुॾंदो अॼु तार मां ॿेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां ॿेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द ॿिया वारो वयो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे चओ चओ गम दर्द ॿिया वारो वयो मुंहिंजा मिठा छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुझी सखा वाह वाह सखी तुझी सखा वाह मुझा महबूब तुता कुर्बान चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह दिल खोले चओ सुभान अल्लाह छा बिलावल बिलावल जी छा हैसियत आहे हबशी आहे शकिल जो कोचड़ो आहे गुलाम खरीद चला और आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया रसूलुल्लाह जी नजर पइजी थी वञे त बिलाल खे हज़रत उमर जहिड़ो जौन चवंदो या सैयदी बिलाल ओ मुंहिंजा साईं बिलाल उमर जहिड़ो जौन चवंदो सैयदी मुंहिंजा साईं बिलाल छो त मुंहिंजे नबीअ जी हज़रत बिलाल ते नज़र ई चओ सुभान अल्लाह मक्को फतह थियो मुस्तफा करीम बग़ैर तलवार जे सुनिया सा मक्को फतह कई जंहिं मके मां रसूलुल्लाह खे नेकाली ॾिनो उन मके के अल्लाह जे हबीब सुलह सां फतह कयो तो सुभान अल्लाह 10,000 जो लश्कर रसूलुल्लाह सां गॾु 10,000 अहिड़ा माण्हू सही मके जे माण्हू खे ख़बर आहे छा छा तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं सभु कंहिंखे पंहिंजा प्रकार सुझापे मां छा छा सोने खे सूर ॾिना हा अॼु हबीबुल्लाह जी ज़ात बाबरकात जीअं जो मैदान में हथियारनि सां 10,000 फौज वठी आयो सभु ॾकनि पिया सभिनी खे मुस्तफ़ा जो कतारूं करे बीठो सभु कतारूं करे बीठा पर ॿियो ख़बर अॼु मूं में तव्हांखे कहिड़ी उमेद आहे कुरैशी चवण लॻा असांखे तो में उहा उमेद जेका जेका यूसुफ अलैहिस्सलाम जे ज़ात में भाइरनि खे उमेद हुई ये यूसुफ भाइरनि खे मयार भी कान ॾिनी ही तूं बि असांखे भयार कोन ॾींदे मुस्तफ़ा फरमाइनि था ला अंतुम ला तसरीब अलैकुमुल यौम व अंतुम तुलका तव्हां सभु आज़ाद आहियो मां मोहम्मद तव्हांखे ॾोरा पोई कोन थो मको फतह जमल थियो
मुस्तफ़ा करीम जो अबू बकर सिद्दीक भी बीठो हो, उमर भी बीठो हो, उस्मान भी बीठो हो, अली सौट हो, न्याणो हो, भा हो, वो भी बीठो हो, हजरत अब्दुल्ला हो गया सहाबी ब्याह चाचा भी हुआ, पर हुजूर से बिलाल के सको बिलाल लबैक या रसूलल्लाह। अज तक काबे जे छत ते चढ़ी बांग दे दुनिया के पतो पे तो मुहम्मद जा गुलाम काबे जे छत जे मथा हुंदा। गुलामन के आका शर्फ तो बख्शे। बिलाल तो हाजिर सही ये चढ़ी वियो जब काबे जे छत ते वो साईं फरमाता बांग दे। बिलाल कन्नन में हथ विधी बांग जी तैयारी कई, पर बांग को न चई हथ खड़ी छॾई। साईं किथो भला बांग ॾे जेके भला मसइलो ॿुधा जे कहिड़ो पाण फरमान था कहिड़ो मसइलो आहे। या रसूल अल्लाह ज़मीन ते हुजबो आहे त मुंहुं काबे ॾे कबो आहे, मदीने में हुजबो आहे त मुंहुं काबे ॾे कबो आहे, सफ़र में हुजबो आहे त मुंहुं काबे ॾे कबो आहे। हाणे तो त मूंखे काबे जे छत ते चाढ़े छॾियो, हाणे मुंहुं काॾे कयां। मुस्तफ़ा फरमाइनि था ज़मीन ते हुजजे त मुंहुं काबतुल्लाह ॾे कजे, पर जे काबे जे छत जे मथां हुजजे त मुंहुं काबे जे काबे ॾे कजे। या रसूल अल्लाह हो केरा? पाण फरमाइनि था मां मुहम्मद काबे जो भी काबो आहियां। हाणे तू मूंडे मुंह करे बांग ॾे। हज़रत बिलाल रसूलुल्लाह ॾे मुंह करे बांग थो ॾे। चओ सुभान अल्लाह। छा बिलावल छा करम, वाह वाह सखी तुझी सखा, वाह वाह सखी तुझी सखा। हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुझे करे। सभई चओ भला अॼु तार मां बेड़ो करियो मुंहिंजा मिठा तुझे करे। गम दर्द जा वारो करियो मुंहिंजा मिठा तुझे करे। अब तव्हांखे लख मुबारकूं जो अल्लाह तव्हां सां कहिड़ो हबीब अता फरमायो। चवामी अल्लाह जा लख एहसान जो खुदा ताला सां कहिड़ो हबीब अता फरमायो। अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। मुंहिंजो तव्हां ते थोरो आहे जो मां रसूल तव्हां ॾे मोकिलियो आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए।